अल्लाह जी नेमतुं जो इनाम रमज़ान। अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन व सल्लल्लाहु अला मुहम्मदिन व आलिहि त्वय्यबीन ताहिरीन। अम्मा बअद फ़क़द क़ाल सुब्हानहु व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद व क़ौलुहुल हक़। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इन्नमल मुअमिनूना इख़्वतुन फ़अस्लिहू बैन अख़वैकुम। नाज़रीन सलामु अलैकुम व रहमतुल्लाह। नाज़रीन, असां हिन माह मुबारक रमज़ान जेको फ़ज़ीलतनि ऐं रहमतनि ऐं बरकतनि वारो महीनो आहे, हिन माह मुबारक रमज़ान में असां तव्हांजी ख़िदमत में हर रोज़ु हिकु नए मौज़ू सां हाज़िर थींदा आहियूं। अॼु जेको असांजो हिन माह मुबारक रमज़ान जे हिन प्रोग्राम में जेको मौज़ू आहे उहो आहे हुक़ूक़ुल्लाह ऐं हुक़ूक़ुल इबाद। नाज़रीन, ही जेको महीनो हली रहियो आहे ख़ुदावंद आलम जे तरफ़ खां पंहिंजे बंदनि जे लाइ हिकु रहमतनि ऐं बरकतनि वारो महीनो आहे। हिन माह के ख़ुदावंद आलम जे यानी हिन माह में रोज़ा फ़र्ज़ु करण जो इहो ई मक़सदु आहे त जीअं मुंहिंजा बंदा हिन माह में परहेज़ करे गुनाहनि खां ऐं वाजिबात खे अंजाम ॾेई करे मुंहिंजो क़ुर्ब ऐं मुंहिंजी रिज़ा हासिलु कनि ऐं मुंहिंजी रहमत ऐं मग़फ़रत ऐं निजात जे साए में अची सघनि। त नाज़रीन, हिन माह में जेके अहम ॻाल्हियूं आहिनि जेके असांखे उन्हनि ॾांहुं तवजह ॾियणु खपे ऐं पंहिंजी ज़िंदगी में उन्हनि ते अमल बि करणु खपे, त उन्हनि मौज़ूअनि ते मां तव्हांजी ख़िदमत में ॻाल्हाईंदी हलां। त जेको असांजो मौज़ू हुक़ूक़ुल्लाह ऐं हुक़ूक़ुल इबाद आहे। हुक़ूक़ुल्लाह याने जेके अलाह जा हुक़ूक़। अलाह जा हुक़ूक़ कहिड़ा आहिनि? जेके अलाह ताला पंहिंजे बंदनि ते वाजिबु कया आहिनि, जहिड़े तरीक़े सां नमाज़ आहे, रोज़ो, हज आहे, ज़कात आहे, जेके बि ख़ुदावंद आलम वाजिबात कया आहिनि उहे अलाह जा हुक़ूक़ आहिनि बंदनि ते। हाणे अगरि ही बंदो जो ख़ुदावंद आलम जो मख़लूक़ आहे, ही बंदो ख़ुदावंद आलम जे वाजिबात खे अंजाम नथो ॾिए, ख़ुदावंद आलम जा फ़र्ज़ थियल कम अंजाम नथो ॾिए, त यानी ही ख़ुदा जे हुक़ूक़ खे ग़ासिब थो करे। अहिड़े तरीक़े सां ई ॾिसंदा हलूं त ख़ुदा जा जेके बंदा आहिनि उन्हनि जा बि बंदनि जा बि पंहिंजे भाइरनि ते ऐं जेके मोमिन आहिनि उन्हनि जा मोमिन औरतुनि ते कुझु फ़र्ज़ ऐं कुझु हुक़ूक़ आहिनि जेके सभिनी मोमिननि औरतुनि ऐं मोमिन मर्दनि खे खपे त उहे हुक़ूक़ अदा कनि। कहिड़े तरीक़े सां? जे तरीक़े सां सूरह हुजरात जी आयत नंबर 10 में ख़ुदावंद आलम इरशाद फ़रमाए थो, इन्नमल मुअमिनूना इख़्वतुन फ़अस्लिहू बैन अख़वैकुम। परवरदिगार आलम हिन आयत में इहो ई इरशाद करे इहो ई असांखे ॿुधाइणु चाहे थो त मोमिन त पाण में भाइर ई आहिनि। हिन आयत मां मुराद इहो ई आहे त जेके मर्द आहिनि मोमिन जिन्हनि ईमान आंदो आहे ख़ुदावंद आलम ते ऐं उन जे रसूल ते ईमान आंदो आहे, उहे मोमिन आहिनि ऐं मुस्लमान आहिनि। उहे सभई मर्द पाण में भाइर आहिनि। अहिड़े तरीक़े सां जेके मोमिनियूं औरतूं आहिनि जेके जिन्हनि इस्लाम क़बूल कयो, मुहम्मद ऐं उन जे अल्लाह ते ईमान आंदनि त अल्लाह वहदहू ला शरीक ऐं मुहम्मद उन जो रसूल आहे, त उहे मोमिनियूं ऐं मुस्लमान चवराइबियूं। त जेके मोमिनियूं औरतूं आहिनि उहे सभई पाण में भेनरूं सॾिराइबियूं। त नाज़रीन, हिन आयत में ख़ुदावंद आलम इहो ई इरशाद फ़रमाए थो त मोमिन त पाण में भाइर ई आहिनि। इन मां मुराद जेके मोमिनियूं आहिनि उहे सभई पाण में भेनरूं आहिनि। त वरी अॻिते ख़ुदावंद आलम इहो इरशाद फ़रमाए थो त पंहिंजे ॿिनि भाइरनि में सुलह करायो। त यानी ख़ुदावंद आलम इन आयत मां छा थो साबित करणु चाहे? ख़ुदा इहो ई साबित करणु चाहे थो त तव्हां अगरि पाण में विढ़ो था, जहिड़ो कयो था तव्हां मोमिन पाण में, त तव्हांखे ॿुधायां तव्हां पाण में भाइर आहियो, पाण में सुलह कयो। अगरि तव्हां पाण में सुलह नथा कयो त जेके ॿिया मोमिन आहिनि उहे अची करे तव्हांजे दरमियान में सुलह कराइनि। त नाज़रीन, हिते ख़ुदावंद आलम हिन आयत में इहो ई हुकुम ॾिए थो त जेके मोमिन मर्द आहिनि उहे पाण में भाइर आहिनि ऐं अगरि कंहिं मोमिननि जे दरमियान में जहिड़ो ॾिसनि, उन में झगड़ो ॾिसनि, उन्हनि में अगरि ठाह न हुजे त उन्हनि में उहे सुलह कराइनि, उन्हनि खे हिक ॿिए खां राज़ी कनि।
नाज़रीन किराम, हाणे ॾिसंदा हलूं त हदीसनि ऐं रवायतनि में हुकूक जे बारे में असांखे छा थो मिले। मुस्तदरक अल वसाइल जिल्द नंबर 2 सिफ़ो नंबर 79 में रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां इरशाद नक़ल थियल आहे। पाण रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमाइनि था त ऐं इंसानो, तव्हांखे पंहिंजे पाड़ेसरनि जे हुकूक जो कोई इल्मु अथव? यानी रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे इन उम्मत वारनि सां मुख़ातिब थी करे इहो ई फ़रमाइनि था त तव्हांखे पंहिंजे पाड़ेसरनि जे हुकूक जी ख़बर आहे त जेके तव्हांजे पाड़ में रहनि था, तव्हांजे घर जे भरिसां उन्हनि जो घरु आहे, त उन्हनि जे हुकूक जी तव्हांखे ख़बर आहे या न, तव्हांखे को इल्मु आहे? वरी अॻिते इरशाद फ़रमाइनि था, तव्हांखे पाड़े वारनि जे हुकूक जी तमामु घटि आगाही आहे। हाणे ख़ुदावंद आलम पहिरियां इहो सवालु कनि था, तव्हांखे छा पाड़े वारनि जे हुकूक जे का इल्मु आहे? वरी ख़ुदावंद आलम इहो ई ॿुधाइनि था, तव्हांखे उन्हनि जो इल्मु आहे पर घटि आगाही आहे। अॻिते ख़ुदा जो रसूल इहो ई इरशाद फ़रमाए थो त उन शख़्स जो अल्लाह ऐं आख़िरत ते ईमान ई न आहे। कहिड़े शख़्स जो? ॾिसंदा हलूं त हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा था फ़रमाइनि त कहिड़े इंसान जो अल्लाह ऐं उन आख़िरत ते ईमान कोन्हे। हुज़ूर फ़रमाइनि था, जेको पाड़े वारनि जी ज़िमेदारी खां मुतमिन न हुजे। यानी पैगम्बर अकरम फ़रमाइनि था त उन इंसान जो अल्लाह ते ऐं आख़िरत ते ईमान कोन्हे जेको पाड़े वारनि जी ज़िमेदारी खां मुतमिन न हुजे। यानी उहो मुतमिन थी करे उन्हनि जे पाड़े वारनि जे हुकूक खे, उन्हनि जी ज़िमेदारी खे अदा नथो करे, त उनजो यानी अल्लाह ते ऐं आख़िरत ते बि ईमान न आहे। त नाज़रीन ॾिसंदा हलूं त जॾहिं पाड़ेसरी जेके हूंदा आहिनि, उन्हनि जा जेके फ़र्ज़ हूंदा आहिनि इंसाननि ते, त उहे पाड़ेसरी केतिरे क़दुरु उन्हनि खे, मसलन कोई घरु आहे किथे कंहिं शहर में कंहिं ॻोठ में, तुंहिंजा पाड़े वारा आहिनि, त उहे पाड़े वारा केतिरे क़दुरु ताईं इंसान जा हुकूक अदा करे सघे थो। छा जेको घर जे भरिसां घरु आहे उहो, या उन खां साइड में घरु आहे उनजो बि हुकूक अदा करे सघे थो या न? त ॾिसंदा हलूं त रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां इरशाद नक़ल थियल आहे त पैगम्बर अकरम फ़रमाइनि था त तव्हां ते जेके पाड़ेसरनि जा हुकूक आहिनि वाजिब, त उहे पाड़ेसरी तव्हांजे सॼे पासे अगरि तव्हां रहो था, जंहिं घर में तव्हांजे सॼे पासे 40 घर जेके आहिनि उहे तव्हांजे पाड़ेसरीअ जे हुकुम में अचनि था। अहिड़े तरीक़े सां तव्हां जंहिं घर में रहो था उन जे खॿे पासे अगरि 40 घर आहिनि त उहे 40 घर तव्हांजे पाड़ेसरनि जे हुकुम में अचनि था। ईअं ई तव्हांजे अॻियां घर जे ऐं घर जे पोयां 40 घर अचनि था, त उहे सभई तव्हांजे पाड़ेसरनि जे हुकुम में अचनि था। ऐं पाड़ेसरनि जे तव्हां जेको हुकूक आहिनि तव्हां थिए, त उन हुकूक कीअं अदा कंदो? त हीअ हदीस में ॿुधाए थो वञे त जॾहिं उन्हनि पाड़ेसरनि वटि कॾहिं ख़ुशी जो मौक़ो हुजे त तव्हां उन्हनि जे ख़ुशी में शरीक थियो, त तव्हां ॼण उन्हनि जो हक़ अदा कयो आहे। जॾहिं उहे पाड़ेसरी कंहिं ग़म में, कंहिं नाख़ुशी, मसलन को ॾुखु हुजे, अहिड़े माहौल में आहिनि, त तव्हां उनजे ताज़ियत लाइ बि उन्हनि जे घर में वञो। इहो बि पाड़ेसरनि जो हिकिड़ो हक़ आहे। अगरि कंहिं माण्हुनि जे दरमियान में इख़्तिलाफ़ आहे, को जहिड़ो आहे, त उन्हनि जे दरमियान में सुलह कराए, उहो बि तव्हां ॼण त पाड़ेसरनि जो हक़ अदा था करायो। अहिड़े तरीक़े सां रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां इरशाद नक़ल थियल आहे त अगरि तव्हां पंहिंजे घर खे बुलंद ठाहिराइणु चाहियो था, तव्हांजे घर जे बुलंद थियण जी वजह सां पाड़े वारे जे घर जी हवा बंदि थी वञे, त पोइ तव्हांखे उन खां इजाज़त वठणी पवंदी। अगरि उहो पाड़े वारो तव्हांखे इजाज़त ॾिए थो त तव्हां उहो घरु ठाहिरायो पंहिंजो बुलंद करे, न त तव्हां उहो घरु न ठाहिराए, छो जो पाड़े वारनि जो बि तव्हां ते हक़ु आहे। अगरि हुनजो हक़ अदा न कयव त रसूल ख़ुदा जी हदीस में तव्हांखे ॿुधाए चुका आहियूं त रसूल ख़ुदा फ़रमाइनि था, जेको पाड़ेसरनि जा हक़ अदा नथो करे त ॼण त उहो अल्लाह ते ऐं आख़िरत ते ईमान नथो रखे। वरी हुज़ूर अकरम अॻिते फ़रमाइनि था त जॾहिं तव्हां पंहिंजे घर में मेवो आणियो था, त उन मेवे मां बि कुझु मेवा कढी करे थोरा बि सही, तॾहिं बि पाड़ेसरनि जा जेके ॿार आहिनि उन्हनि खे ॾींदा करियो। पर अगरि तव्हां में एतिरी ताक़त न आहे, उन्हनि खे नथा ॾेई सघो, त पोइ अगरि तव्हां पंहिंजे ॿारनि जे लाइ अगरि मेवा आणियो था, त उन्हनि खां लिकाए करे, पाड़े वारनि जे ॿारनि खां लिकाए करे पंहिंजे घर में आणियो। जॾहिं तव्हां पंहिंजे घर में पंहिंजे ॿारनि खे उहे मेवा ॾियो, त उन वक़्तु पंहिंजे ॿारनि खे इहो ई चयो त हीअ अगरि तव्हां मेवा खायो त पाड़े वारनि जे ॿारनि खे इहे मेवा ॾेखारे करे न खाइजो, उन्हनि खे तंग न कजो।
यानी लिकाए करे खाइजो। अगरि तव्हां ज़ाहिर करे खाधव त पोइ उन्हनि खे अहसास कमतरी थींदी ऐं उन्हनि खे जेका आहे तकलीफ़ थींदी। त नाज़रीन, अॻिते हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फ़रमाइनि था त पाड़ेसरनि जेके आहिनि उन्हनि जा 3 क़िस्म जा हुक़ूक़ हूंदा आहिनि। इंसान जे घर जे भरिसां जेके पाड़ेसरी रहनि था त उन्हनि जा हुक़ूक़ 3 क़िस्मनि जा हूंदा आहिनि। हिकिड़ो पाड़ेसरी आहे जेको मुस्लमान बि आहे ऐं रिश्तेदार बि आहे। त मुस्लमान हुजण जे लिहाज़ खां उनजो हिकिड़ो हुक़ूक़ थियो, रिश्तेदार हुजण सां उनजो हिकिड़ो हुक़ूक़ थियो। उन सां गॾोगॾु उनजो 3हों हुक़ूक़ पाड़ेसरी हुजण सां थियो आहे। वरी रसूल ख़ुदा फ़रमाइनि था अगरि तव्हांजो हिकिड़ो ॿियो पाड़ेसरी आहे जेको मुस्लमान आहे ऐं पाड़ेसरी आहे, रिश्तेदार कोन्हे, त तव्हां ते उनजा 2 हुक़ूक़ थिया। अहिड़े तरीक़े सां रसूल ख़ुदा फ़रमाइनि था त तव्हांजे अगरि पाड़ेसरी में हिकु काफ़िर रहे थो त उनजो बि तव्हां ते हिकिड़ो हक़ु आहे। कहिड़ो हक़ु आहे? त हुज़ूर ॿुधाइनि था उहो हक़ु आहे जो हू तव्हांजे पाड़े में रहे थो, भले इस्लाम क़बूल न कयो अथसि, भले तव्हांजे रिश्तेदारी में कोन्हे, तॾहिं बि उनजो हिकिड़ो हक़ु तव्हां ते आहे। तव्हां उहो पाड़ेसरी जे लिहाज़ खां उहो हक़ु उनजो अदा कयो। त नाज़रीन, ॾिसंदा हलूं त इहे 3 क़िस्म जा पाड़ेसरी जेके रसूल ख़ुदा ॿुधाया आहिनि त हिकिड़ो तव्हांजो पाड़ेसरी जेको आहे उहो मुस्लमान हुजण जे लिहाज़ खां ऐं रिश्तेदार हुजण जे लिहाज़ खां ऐं पाड़ेसरी हुजण जे लिहाज़ खां उहो 3 हुक़ूक़ तव्हां ते रखे थो। ऐं ॿियो पाड़ेसरी जेको रिश्तेदार कोन्हे त उहो पाड़ेसरी हुजण जे लिहाज़ खां ऐं मुस्लमान हुजण जे लिहाज़ खां 2 हुक़ूक़ तव्हां ते रखे थो। अहिड़े तरीक़े सां जेको काफ़िर आहे, रिश्तेदार बि कोन्हे, त पोइ उनजो हुक़ूक़ कहिड़ो आहे? उनजो हुक़ूक़ इहो आहे जो तव्हांजे पाड़े में रहे थो, तव्हां उनजो बि इहो हुक़ूक़ अदा कयो। हाणे हुक़ूक़ ॾिसंदा हलूं त उन्हनि जा हुक़ूक़ कहिड़ा हूंदा आहिनि। इरशाद आहे मौला जाफ़र सादिक़ अलैहिस्सलाम खां त मौला फ़रमाइनि था त तव्हांजे पाड़ेसरनि जो तव्हां ते 7 हुक़ूक़ आहिनि। उहे ॿुधाईंदा था हलनि इमाम त पहिरियों हुक़ूक़ तव्हांजे पाड़ेसरनि ते इहो आहे त तव्हां जेको कुझु पाण खायो उहे पाड़ेसरनि खे बि, ऐं जेके तव्हांजा मोमिन भाइर आहिनि या मोमिनूं औरतूं आहिनि त उन्हनि जा जेके मोमिनूं भेनरूं आहिनि उन्हनि ते ऐं उन्हनि जो हिननि ते इहो हक़ु आहे त जेको बि ही खाइनि, हू अगरि ग़रीब आहिनि त उन्हनि खे बि उहो खाराइनि, ऐं जेको ही पाइनि त उन्हनि ग़रीबनि खे बि उहे पारनि। जेके मोमिन मर्द आहिनि या मोमिनूं औरतूं आहिनि त उन्हनि जो इहो हक़ु थो बणिजे। नाज़रीन, अल-काफ़ी किताब में इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलाम खां रवायत निकल थियल आहे त इमाम खां हिकु शख़्स जंहिंजो नालो आहे मुअला बिन खनीस, उहो अची करे पुछे थो त मौला जेके असांजा मोमिन भाइर आहिनि या जेके औरतूं आहिनि मोमिनूं, उन्हनि जूं जेके मोमिनूं औरतूं आहिनि त उन्हनि जा हिक ॿिए ते हुक़ूक़ कहिड़ा आहिनि ऐं केतिरे ताईं आहिनि। त उते इमाम फ़रमायो हर मुस्लमान जा ॿिए मुस्लमान ते 7 हुक़ूक़ वाजिबु आहिनि। उहो हुक़ूक़ इंसान पंहिंजा अदा करे। अगरि उन्हनि मां को बि हिकु हक़ु अदा नथो करे त ईअं सम्झ ॼण त उनजो को बि हक़ु अदा नाहे कयो। वरी अॻिते मौला फ़रमाईंदा था वञनि त जेको पहिरियों हक़ु आहे उहो मोमिन ते इहो आहे त जेका शइ पाण खाए उहा ई शइ हुन पंहिंजे मोमिन भाउ खे बि खाराए, ऐं जेका शइ पंहिंजे लाइ पसंदि करे पाइण जे लाइ उहा ई शइ उन मोमिन भाउ जे लाइ बि पसंदि करे। अहिड़े तरीक़े सां वरी अॻिते मौला फ़रमाइनि था त जेका शइ पंहिंजे लाइ पसंदि नथा कयो त उहा शइ पंहिंजे पाड़ेसरी भाउ जे लाइ बि पसंदि न कयो। वरी ॿी शइ जंहिंजो मौला हुकुम ॾियनि था त तव्हां ते फ़र्ज़ु आहे त उहे हुक़ूक़ अदा कयो त उहो आहे पंहिंजे मुस्लमान भाउ खे नाराज़ न कयो। यानी अगरि मोमिन औरत आहे त मोमिनणी औरत खे नाराज़ न करे, मोमिन मर्द आहे त मोमिन जो मर्द जो उहो हक़ु आहे मर्द ते त उनखे उहो नाराज़ न करे, उन जी ख़ुशनुदी हासिलु करण जी कोशिशि करे ऐं उन जे ॻाल्हियुनि ते अमल बि करे। अगरि हू काई ॻाल्हि चवे त उन ते एतमाद बि करे ऐं चवे त वाक़ई इहा ॻाल्हि तो जेका चई आहे उहा सही आहे, एतमाद बि यानी उन जी ॻाल्हि ते करे। वरी 3हों हुक़ूक़ जेको इमाम ॿुधाए थो इहो थो ॿुधाए त पंहिंजी जान, पंहिंजे माल, पंहिंजे हथनि ऐं पेरनि ऐं ज़बान सां पंहिंजे उन मोमिन भाउ जी मदद कयो। अगरि मोमिन भाउ आहे या मोमिन औरत आहे मोमिना त उन जी मदद कहिड़े तरीक़े सां कयूं, नुसरत कहिड़े तरीक़े सां कयूं, त इमाम फ़रमाइनि था त पंहिंजे जान, पंहिंजे माल ऐं पंहिंजे हथनि पेरनि ऐं ज़बान सां उन जी तव्हां मदद कयो। वरी अॻिते
जेका चौथे जेको हक़ आहे उनखे इमाम ॿुधाइनि था तव्हां ते जेको मोमिन भाउ जो या मोमिनियाणी औरत जो जेको हक़ आहे इहो आहे त पंहिंजे मुस्लमान भाउ जे लाइ आईने वांगुरु थिए, यानी अगरि हुन में को ऐब ॾिसे त उहो ऐब हुनखे ॿुधाए, अगरि नुक़्स ॾिसेसि त उहो ॿुधाएसि त में हीअ ऐब हीअ नुक़्स आहे, उनखे पंहिंजे खे सुधार ऐं उनखे पंहिंजे खे ख़तमु कर। अहिड़े तरीक़े सां वरी जेको पंजो हक़ आहे कंहिं मोमिन जो मोमिन ते ऐं कंहिं मोमिनियाणी जो मोमिनियाणीअ ते, उहो हक़ इहो आहे त पंहिंजे मुस्लमान भाउ खे बुखियो प्यासो ऐं बेलिबास रहणु न ॾिए। अगरि हू बुखियो प्यासो आहे त हुनखे ई खाधो ॾिए ऐं पीअण लाइ पाणी ॾिए, अगरि हुनखे लिबास न आहे त उनखे पाइण लाइ लिबास ॾिए, छो जो इहे हुक़ूक़ आहिनि इहे मोमिन जा मोमिन ते फ़र्ज़ु आहिनि ऐं मोमिनियाणी जा मोमिनियाणी ते ई फ़र्ज़ु आहिनि। ईअं न थिए जो इंसानु जेको आहे पाण पेट भरे करे खाए ऐं जेको पाड़े वारो आहे या मोमिन आहे या मोमिनियाणी औरत आहे उहा बुखे पेट ते पंहिंजा ॾींहं ऐं रातूं गुज़ारे, त अगरि ईअं आहे त पोइ उहो इंसानु यानी त गुनाह में मुब्तला थी थो वञे, छो जो पंहिंजे जेका मोमिन भाउ आहे या मोमिनियाणी भाउ भेण आहे त उनजे हक़नि जो ख़्यालु नथा रखनि त पोइ ही यानी त हक़ ग़स्ब कनि था। अहिड़े तरीक़े सां मौला छहों हुक़ूक़ ॿुधाइनि था त जेको मोमिन जो मोमिन ते आहे ऐं मोमिनियाणी जो मोमिनियाणी ते आहे उहो कहिड़ो आहे त अगरि तव्हां वटि ख़िदमत गुज़ार आहिनि ऐं तव्हांजो जेको मोमिन भाउ आहे या मोमिनियाणी औरत आहे उन वटि ख़िदमत गुज़ार न आहिनि, उन वटि अहिड़ो को माण्हू न आहे जेको उन्हनि खे मानी करे ॾिए या कपिड़ा धोई करे ॾिए, त इमाम फ़रमाइनि था त तव्हांजो जेको ख़िदमत गुज़ार आहे त उनखे तव्हां मोकिलींदा कयो त जीअं उन तव्हांजे मोमिन भाउ या वरी मोमिनियाणी औरत वटि वञी करे उनजी मदद करे उनजे लाइ कुझु कमु करे। त नाज़रीन अॻिते वरी मौला जेको सतों हुक़ूक़ बयानु था कनि इहो आहे त हुनजे कसम ते एतबार करे, अगरि हू मोमिन भाउ या मोमिनियाणी औरत कसम खणे कंहिं ॻाल्हि जे बारे में त उनजे कसम ते एतबार बि करे, इहो बि हिकु हुक़ूक़नि जे मंझां हुक़ूक़ आहे। उनजी दावत खे क़बूलु करे, अगरि हू दावत ॾिए कंहिं बि प्रोग्राम जो या कंहिं बि शइ जो त हीअ रद्द न करे बल्कि उनखे क़बूलु करे, ऐं अगरि हू बीमार थिए त उनजी अयादत लाइ वञे, उनजी तबियत जे पुछण जे लाइ वञे, अगरि हू मरी वञे हिन दुनिया मां हलियो वञे त उनजे जनाज़े जे में शिरकत करण लाइ वञे, ऐं अगरि उनखे का ज़रूरत हुजे कंहिं शइ जी त उनखे उहा शइ अता करे, उनजे इज़हार खां पहिरियां ई, ईअं न त हू पाण घुरे त मूंखे हीअ शइ खपे थी, उनजे इज़हार उनजे घुरण खां पहिरियां ई उन शख़्स खे मोमिन खे उहा शइ तव्हां अता करे छॾियो, छो जो उन मोमिन जो तव्हां ते इहो हक़ आहे, ऐं अगरि तव्हां वटि न आहे उन मोमिन वटि आहे त उन मोमिन ते हक़ आहे त उहो तव्हांखे इहे शयूं मुहैया करे ॾिए। अगरि तव्हां ईअं करे छॾियव त यकीन कयो त तव्हां पंहिंजे दोस्तीअ खे मज़बूत ऐं मुहकम बणाए छॾियव। त इमाम हिते छा था फ़रमाइनि त अगरि तव्हां हीअ सतई हुक़ूक़ अदा करे छॾियव कंहिं मोमिन भाउ जा त पोइ तव्हां ईअं सम्झो त तव्हां पंहिंजे दोस्ती खे मुहकम ऐं मज़बूत करे छॾियव। त नाज़रीन ॾिसंदा हलूं त मोमिननि जा जेके हुक़ूक़ आहिनि उन हुक़ूक़नि में जेको ॻाल्हियूं मिलनि थियूं ऐं उन्हनि ॻाल्हियुनि खे ॾिसूं त उहे कहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जेके मोमिननि जे हुक़ूक़ में शामिलु आहिनि। पहिरियों अगरि ॾिसूं त कोई मोमिन भाउ आहे या मोमिनियाणी औरत आहे त तव्हां ते उनजो हिकु हक़ इहो आहे त तव्हां उनखे नसीहत कयो, उनजी ख़ैर ख़वाही कयो, यानी उनजे बारे में सही सोचियो, उनजे बारे में सही अमल अंजाम ॾियो। हज़रत इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलाम इरशाद फ़रमाइनि था त मोमिन ते वाजिबु आहे त हू ॿिए मोमिन जे लाइ ख़ैर ख़्वाह हुजे, यानी उन लाइ सुठो सोचे, ईअं न त हुनजे लाइ बुरो सोचे या उनजे लाइ ग़लति सोच पंहिंजे ज़हन में रखे, उनजे ख़ैर ऐं उनजे लाइ बहितर सोचे, यानी मौला फ़रमाइनि था त मोमिन ते वाजिबु आहे त उहो पंहिंजे मोमिन भाउ जे लाइ ख़ैर ख़्वाह हुजे। ॿियो वरी ॾिसंदा हलूं त ॿियो जेको हुक़ूक़ मां आहे मोमिन जो मोमिन ते त उहो कहिड़ो आहे त महिरबानी ऐं एतिराम करे, महिरबानी बि उन ते करे ऐं उनजो एतिराम बि करे जेको मोमिन भाउ आहे। रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन जे बारे में इरशाद फ़रमाइनि था त मुंहिंजी उम्मत में को बि बंदो अहिड़ो नाहे जेको ख़ुदा जी रिज़ा ख़ातिर पंहिंजे भाउ ते महिरबानी करे। त हाणे रसूल ख़ुदा छा था फ़रमाइनि त मुंहिंजी उम्मत में को बि अहिड़ो माण्हू मौजूदु नाहे जेको ख़ुदा जी रिज़ा ख़ातिर पंहिंजे मोमिन भाउ ते
रहम करे, सवाइ उन जे त ख़ुदावंद आलम बेहिश्त जे ख़िदमत गुज़ारण मंझां कुझु ख़िदमत गुज़ार हिन लाइ मोकिले छॾींदो आहे। यानी हिन हदीस में, हिन रवायत में हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा था फ़रमाइनि, इहो ई बयानु था कनि त अगरि कोई इंसान कंहिं मोमिन भाउ जे लाइ महिरबानी करे थो या उन जे ख़ातिर कुझु कमु थो अंजाम ॾिए त ख़ुदावंद आलम बेहिश्त में उन जे लाइ ख़िदमत गुज़ार मुहैया थो करे छॾे। यानी अगरि हू ख़िदमत करे थो या महिरबानी करे थो, एहतराम थो करे कंहिं पंहिंजे मोमिन भाउ जो, त ख़ुदावंद आलम बेहिश्त में उन जे लाइ ख़िदमत गुज़ार मुयन थो करे छॾे। त नाज़रीन ॾिसंदा हलूं त जेका टी जेका आहे मोमिननि ते मोमिननि जो हक़ आहे, उहो आहे हाजत पूरी करणु। को इंसान अगरि कंहिं मोमिन भाउ जी काई हाजत आहे, काई उन जी ज़रूरत आहे, त उनखे पूरी थो करे। त उन जे बारे में रवायत में मिले थो, हज़रत इमाम मोहम्मद बाक़र अलैहिस्सलाम खां रिवायत नक़ल थियल आहे त ख़ुदावंद आलम हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी तरफ़ वही कई। त ख़ुदावंद आलम हज़रत मूसा ॾांहुं ॾिसो त कहिड़ी वही कई त ऐं मूसा, मुंहिंजे बंदनि मां कुझु अहिड़ा बंदा आहिनि जेके हुस्ना यानी नेकी जे ज़रिए मुंहिंजो कुर्ब हासिलु कंदा आहिनि। त ख़ुदावंद आलम हज़रत मूसा अलैहिस्सलाम ते वही थो मोकिले त मूसा, मुंहिंजे बंदनि मां कुझु अहिड़ा बंदा आहिनि जेके नेकी जे ज़रिए मुंहिंजो कुर्ब हासिलु कनि था, ऐं मां उन्हनि खे बेहिश्त जो हाकिम बणाईंदसि। यानी अहिड़ो हुस्ना, अहिड़ी हिकु नेकी कंदा आहिनि जंहिंजी वजह सां ख़ुदावंद आलम थो फ़रमाए त ऐं मूसा, अगरि ही नेकी था कनि, इन नेकी जे बदिले में मां हिननि खे बेहिश्त जो हाकिम बणाए छॾींदसि। त उन वक़्तु हज़रत मूसा अलैहिस्सलाम अर्ज़ु था कनि त ख़ुदावंदा, उहा हुस्ना यानी नेकी छा आहे, उन मां मुराद छा आहे, कहिड़ी नेकी आहे? त उन वक़्तु ख़ुदावंद आलम इहो ई इरशाद फ़रमाए थो त कंहिं मोमिन जो पंहिंजे मोमिन भाउ जे लाइ का हाजत पूरी करणु, उन जी जेका ज़रूरत हो पूरी करे थो या पूरी करण लाइ ॿाहिरि जेको निकिरे थो, त उन जी हाजत पूरी थो करे, त मां इन जे बदिले में उनखे बेहिश्त में हाकिम बणाए थो छॾियां। त नाज़रीन ॾिसंदा हलूं त ख़ुदावंद आलम कंहिं मोमिन जी ज़रूरत पूरी करणु या कंहिं मोमिन जी हाजत पूरी करण ते केतिरो ख़ुशि थो थिए ऐं केतिरो उनखे सिलो ऐं अजर इनायत थो करे। वरी ॾिसंदा हलूं त कंहिं मोमिन खे ख़ुशि करण जो बि केतिरो अजर ऐं सिलो आहे। रिसालत माब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां इरशाद नक़ल थियल आहे त ख़ुदा जो हबीब फ़रमाए थो त यकीनन ख़ुदा जे नज़दीक बहितरीन अमल मोमिननि खे ख़ुशि करणु आहे। अगरि तव्हां कंहिं मोमिन खे ख़ुशि कयव त ख़ुदावंद आलम जे नज़दीक उहो बहितरीन अमल आहे। हाणे ॾिसूं त मोमिन खे इंसान कहिड़े तरीक़े सां ख़ुशि करे सघे थो। हिकु तरीक़ो मोमिन खे ख़ुशि करण जो उनखे तोहफ़ो ॾियणु आहे, या उन जी काई परेशानी आहे उनखे हल करणु आहे, उनखे कंहिं शइ जी ज़रूरत आहे त उहा ज़रूरत पूरी करण सां उहो मोमिन ख़ुशि थी थो वञे। त इहो जेको अमल आहे उहो ख़ुदावंद आलम जे नज़दीक हिकु बहितरीन अमल आहे। नाज़रीन इकराम ॾिसंदा हलूं त जेको बिहार अलवार किताब आहे, उन में इमाम मोहम्मद बाक़र अलैहिस्सलाम खां रिवायत नक़ल थियल आहे। इमाम फ़रमाइनि था त अलाह ताला मूसा ते वही कई, हज़रत मूसा अलैहिस्सलाम ते वही कई त ऐं मूसा, मां कुझु बंदनि जे लाइ जन्नत जाइज़ करे छॾी आहे। कहिड़नि बंदनि लाइ जाइज़ करे छॾी आहे? उन्हनि खां हिसाब मां वठंदसि ई न, यानी हिसाब खां बग़ैर मां उन्हनि खे बेहिश्त में मोकिले छॾींदसि। त उन वक़्तु हज़रत मूसा अलैहिस्सलाम ख़ुदावंद आलम जे बारगाह में इल्तिजा था कनि ऐं इहो ई पुछनि था, अर्ज़ु था कनि त परवरदिगारा, त उहे कहिड़ा बंदा आहिनि जिन्हनि जे लाइ तो जन्नत खे जाइज़ करे छॾियो आहे ऐं तो उन्हनि खां हिसाब बि न वठंदे, उन्हनि खे बग़ैर हिसाब जे बेहिश्त में दाख़िल कंदे। त उते परवरदिगार आलम फ़रमाए थो त उहे ख़ुशि नसीब आहिनि। उहे कहिड़ा ख़ुशि नसीब आहिनि? जेको मोमिन खे ख़ुशि थो करे, कंहिं मोमिन खे ख़ुशि करे थो त ख़ुदावंद आलम उन ते जन्नत खे जाइज़ थो करार ॾेई छॾे ऐं उन जे हिसाब किताब खे बि माफ़ थो करार ॾेई छॾे। वरी अॻिते ख़ुदा इहो थो फ़रमाए, जेको कंहिं अहिड़े मोमिन खे पनाह ॾिए थो जेको कंहिं ज़ालिम बादशाह जे ख़ौफ़ खां भॼियलु हुजे। हाणे ॾिसंदा हलूं त अगरि कोई ज़ालिम बादशाह खां भॼी करे कोई इंसान कंहिं वटि पनाह थो वठे, त उन पनाह ॾियण वारे खे कहिड़ो सिलो थो मिले। कंहिं शख़्स खे पनाह थो ॾिए त उनखे
कहिड़ो सॼो थो मिले। त इते ख़ुदावंद आलम इरशाद थो फ़रमाए त अगरि कंहिं शख़्स खे तव्हां पनाह था ॾियो कंहिं ज़ुल्म खां, कंहिं ज़ालिम जे ज़ुल्म खां, त पोइ अगरि कंहिं मोमिन खे काफ़िर बि पनाह ॾिए, ख़ुदावंद आलम फ़रमाए थो अगरि को काफ़िर बि उन मोमिन खे पनाह ॾिए त मां काफ़िर खे मां उन दोज़ख जे बाहि खां निजात ॾींदसि। भले हू दोज़ख जे आवाज़नि खे ऐं छिड़बनि खे ॿुधे, उनखे डपु थींदो आख़िर में, पर मां उनखे उन दोज़ख जे खाधनि खां बचाईंदसि ऐं आख़िरत में उन जे लाइ मां बेहिश्त जा खाधा मोकिलींदसि। त नाज़रीन ॾिसंदा हलूं त हिकु मोमिन खे पनाह ॾियण जे लाइ अगरि उहो काफ़िर ई छो न हुजे जेको पनाह ॾिए थो, त ख़ुदावंद आलम इहो थो इरशाद फ़रमाए त उहो काफ़िर जेको मुंहिंजे मोमिन खे पनाह थो ॾिए त मां उन काफ़िर जा गुनाह बख़्शे थो छॾियां। हू भले दोज़ख में रहंदो पर उनखे दोज़ख जी तपिश साड़ींदी न, ऐं दोज़ख जा गरम खाधा उनखे न खाराया वेंदा, बल्कि मुंहिंजे तरफ़ां खाधो उनखे उते मिलंदो। त इहो आहे कंहिं मोमिन खे पनाह ॾियणु। त असां जेके मौज़ू ते ॻाल्हाए रहिया आहियूं, असांजो मौज़ू आहे हुकूकुल इबाद, हुकूकुल्लाह ऐं हुकूकुल इबाद। हिकिड़ा आहिनि हुकूकुल्लाह यानी ख़ुदावंद आलम जा हुकूक, ऐं हिकिड़ा आहिनि हुकूकुल इबाद यानी बंदनि जा हुकूक। ख़ुदावंद आलम इहो बि इरशाद फ़रमाए थो त जेको इंसान मुंहिंजा हुकूक अदा करे थो पर मुंहिंजे बंदनि मां कंहिं मुंहिंजे बंदे जो हक़ अदा नथो करे, उन जे हक़नि खे नज़रअंदाज़ थो करे छॾे, त मां पंहिंजा हुकूक उनखे उन जा क़बूल नथो कयां। अगरि मुंहिंजा हुकूक अदा करे थो ऐं मुंहिंजे बंदनि जा अदा नथो करे त मां पंहिंजा हुकूक उन खां क़बूल नथो कयां जेसिताईं हू मुंहिंजे बंदनि जा हक़ अदा न करे। अहिड़े तरीक़े सां ख़ुदावंद आलम इहो बि इरशाद फ़रमायो आहे त मुंहिंजो बंदो मुंहिंजो शुक्र अदा करे थो, पर जंहिं मुंहिंजे बंदनि मां उन ते अहसान कयो आहे उनजो शुक्र अदा नथा कनि, त मां पंहिंजो शुक्र बि तेसिताईं हिनखे अदा न कंदसि जेसिताईं हीअ मुंहिंजे उन बंदे जो शुक्र अदा न करे जंहिं हिन ते अहसान कयो आहे। त नाज़रीन हीअ असां जेके हुकूक जे बारे में ॻाल्हाए रहिया आहियूं त ख़ुदावंद आलम मोमिननि जा मोमिननि ते हक़ रखिया आहिनि। अगरि मोमिन उन्हनि जे हक़नि जो ख़्यालु न रखंदा त ख़ुदावंद आलम जी नाराज़गी ऐं हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नाराज़गी मिले थी। ॾिसंदा हलो त अगरि कोई इंसान हुकूक अदा करे थो यानी मोमिननि जा जेके हुकूक आहिनि उन्हनि खे अगरि कंहिं शइ जी ज़रूरत आहे त उनखे उहा शइ ॾियनि था, उन्हनि जी जेका परेशानी आहे उहा हल था कनि, उन्हनि जी अगरि बीमार आहिनि त उन्हनि जे सिहत जे पुछण लाइ वञनि था, अगरि उहे मरी था वञनि त उन्हनि जी ताज़ियत लाइ वञनि था, त उहो यानी मोमिननि जे हक़ में शामिल आहिनि। त नाज़रीन किराम वरी ख़ुदावंद आलम जे हिते इरशाद आहे त मुंहिंजी जन्नत उन्हनि माण्हुनि जे लाइ आहे, मुंहिंजी जन्नत उन्हनि माण्हुनि जे लाइ हराम आहे जेके मरण वक़्तु काफ़िर हूंदा आहिनि। ख़ुदावंद आलम छा थो इरशाद फ़रमाए, जेके काफ़िर थी मरंदा आहिनि त मुंहिंजी जन्नत उन्हनि माण्हुनि लाइ हराम आहे। हाणे दोज़ख पंहिंजे मुहीब आवाज़ सां तोखे डिॼारींदी ज़रूरु, यानी ख़ुदावंद आलम कंहिंजे बारे में थो फ़रमाए, उन काफ़िर जे बारे में जेको काफ़िर कंहिं मोमिन खे पनाह थो ॾिए त ख़ुदा चवे थो त तोखे दोज़ख पंहिंजे आवाज़नि सां डिॼारींदी, पर तोखे उहा अज़ाब तकलीफ़ न पहुचाए सघंदी। छो जो मां पहिरियों ख़ुदावंद आलम फ़रमायो आहे त काफ़िर जेके हूंदा त उन्हनि ते जन्नत हराम आहे, पर दोज़ख में अगरि वेंदा त अगरि हुननि पंहिंजे ज़िंदगी में कंहिं मोमिन खे पनाह ॾिनी आहे त उन नेकी जे बदिले में मां उन काफ़िरनि जे उन गुनाह खे माफ़ु करे छॾींदसि, भले हू जहनुम जा इहे आवाज़ इहे गोड़ ॿुधनि पर उन अज़ाब खां उहे महफ़ूज़ रहंदा ऐं उन जी अज़ियत खां बि महफ़ूज़ रहंदा। नाज़रीन हिते रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाड़ेसरनि जे हक़ अदा न करण जे बारे में इरशाद फ़रमाइनि था। वसाइल किताब जे सिफ़ो नंबर 283 में इहो इरशाद फ़रमाइनि था त जंहिं पंहिंजे पाड़ेसरनि खे अज़ियत ॾिनी आहे, जेको इंसान मोमिन आहे ऐं उन जे पाड़े में बि मोमिन रहनि था, उहो मोमिन थी करे पंहिंजे मोमिन पाड़ेसरनि खे अज़ियत ॾिए थो, उन्हनि खे तकलीफ़ थो ॾिए कंहिं बि लिहाज़ खां, त उन मोमिन इंसान खे उन इंसान ते जन्नत जी जेका ख़ुशबू आहे उहा हराम करार ॾिनी वेंदी ऐं उन जो ठिकाणो दोज़ख थी वेंदो। वरी अॻिते वरी रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमाइनि था त ऐं जंहिं पंहिंजे पाड़ेसरनि जो हक़ ज़ाया कयो यानी उन्हनि जो हक़ अदा न कयो, जेके हुकूक
उन जे पाड़ेसरनि जा उन ते आहिनि उहे हक़ अदा नथो करे त हुज़ूर अकरम हिते फ़रमाइनि था त उन इंसान जो तालुक़ु असां सां को बि नाहे, यानी को बि तालुक़ु इन इंसान जो असां सां नाहे। हिन हदीस पाक में रसूल ख़ुदा इहो साबित करणु चाहिनि था त जेको इंसान पंहिंजे भाइरनि खे अज़ियत थो ॾिए, जेके पाड़ेसरी मोमिन आहिनि उन्हनि खे अज़ियत ॾिए थो त उन ते जन्नत जी जेका ख़ुशबू आहे उहा हराम करार ॾिनी वई आहे ऐं दोज़ख उन ते वाजिबु थी वियो आहे। पर अगरि कोई उन पाड़ेसरनि जा हक़ अदा नथो करे त उन जे बारे में हुज़ूर अकरम फ़रमाइनि था त उन इंसान जो असां सां को तालुक़ु नाहे। वरी इन हदीस में अॻिते इरशाद फ़रमाइनि था त जिब्राइल मूंखे 3 शयुनि में घणी मां घणी ताक़ीद कई आहे। ऐं ॾिसंदा हलूं त रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जिब्राइल अमीन कहिड़ियुनि कहिड़ियुनि शयुनि जी घणी ताक़ीद कई आहे। रसूल ख़ुदा फ़रमाइनि था त हिकु त मूंखे जंहिं शइ लाइ घणी ताक़ीद जिब्राइल कई आहे उहा आहे पाड़ेसरनि जे मुतलिक़। पाड़ेसरनि जे मुतलिक़ उन्हनि जे हक़ जे बारे में मूंखे जिब्राइल एतिरी ताक़ीद कई जो मां इन गुमान में पइजी वियसि जो हाणे ख़ुदावंद आलम जिब्राइल जे ज़रिए मूंॾां इहो न पैगाम मोकिले छॾे त पाड़ेसरनि जो बि विरासत में हक़ आहे। मूंखे इहो गुमान थियणु लॻो त पाड़ेसरनि जो बि विरासत में हक़ अची वेंदो। वरी रसूल फ़रमाइनि था त जेका ॿी शइ आहे जंहिं जे बारे में मूंखे जिब्राइल घणी मां घणी ताक़ीद कई आहे, उहा जेका ॿी शइ आहे उन जे बारे में जिब्राइल जेका घणी ताक़ीद कई आहे उहा आहे मिसवाक करणु। यानी जेको इंसानु ॾंदड़ु करे थो या बुरुश थो करे त इन जे बारे में जिब्राइल मूंखे अहिड़ी ताक़ीद कई जो मां ईअं सम्झी वियसि, मां ईअं गुमान करे वेठसि त ईअं न ख़ुदावंद आलम मिसवाक खे बि फ़र्ज़ में ऐं वाजिब में क़रार ॾेई छॾे। वरी जेका टी शइ आहे जंहिं जे बारे में मूंखे जिब्राइल जे ज़रिए ख़ुदावंद आलम घणी मां घणी ताक़ीद कराई आहे उहा आहे शब बेदारी। यानी कोई बंदो कोई इंसान शब बेदारी करे थो, राति जो उजागो करे ख़ुदावंद आलम सां राज़ न्याज़ थो करे, ॻाल्हाए थो, गुफ़्तगू थो करे, त इहो शब बेदारी जी एॾी अहमियत आहे जो जिब्राइल इन जे बारे में मुंहिंजे साम्हूं बार बार ताक़ीद कनि पिया। एतिरे करे ताक़ीद कनि जो मां इन गुमान में पइजी वियसि त ईअं न थिए जो ख़ुदावंद आलम मुंहिंजे यानी त जेका उम्मत आहे उन उम्मत में जेके माण्हू आहिनि सॼी राति न जागनि, उन्हनि खे ज़हमत थींदी। यानी हिन जेका शइ जी ताक़ीद घणी कई वई आहे इन जे लाइ त इन्हनि जी अहमियत खे वाज़े कयो वञे। जहिड़े तरीक़े सां जिब्राइल पाड़ेसरनि जे हुक़ूक़नि खे ऐं पाड़ेसरनि जी अहमियत खे उन्हनि जे ख़्याल जी ताक़ीद बार बार कई त जीअं माण्हू जेके पाड़ेसरनि जो ख़्यालु आहे या उन्हनि जा हुक़ूक़ आहिनि उन्हनि खां गाफ़िल न रहिजी वञनि। अहिड़े तरीक़े सां जिब्राइल अमीन जेका ॿी शइ लाइ ताक़ीद कई आहे मिसवाक जे लाइ, इन लाइ ताक़ीद कई त जीअं मिसवाक करण खां गाफ़िल न रहिजी वञनि। जेके हज़रत मोहम्मद जा उम्मती आहिनि या ख़ुदा जा बंदा आहिनि उहे मिसवाक करण खां बि गाफ़िल न रहिजी वञनि। अहिड़े तरीक़े सां जेका टी शइ जंहिंजे लाइ ताक़ीद घणी कई वई आहे, इन जी अहमियत खे वाज़े कयो वियो आहे, उहा शइ आहे त जीअं हू शब बेदारी कनि, ख़ुदा सां राज़ न्याज़ कनि, ख़ुदा जी इबादत कनि। त नाज़रीन, हीउ जेको असांजो अॼु जो मौज़ू हुयो हुक़ूक़ुल्लाह ऐं हुक़ूक़ुल इबाद, यानी ख़ुदा जा हुक़ूक़ ऐं बंदनि जा हुक़ूक़। त ख़ुदावंद आलम जा हुक़ूक़ त इंसानु अदा करे पर उन जे बंदनि जा हुक़ूक़ अदा न करे त उहो इंसानु ख़ुदावंद आलम जे गज़ब जो शिकार थी थो वञे। ऐं रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इन रिवायत मुताबिक़ त रसूल फ़रमाइनि था जेको पंहिंजे पाड़ेसरनि जो हक़ अदा नथो करे त उन्हनि जो असां सां को तालुक़ु न आहे। ऐं अगरि पाड़ेसरनि खे अज़ियत ॾिए थो त उन पंहिंजे लाइ दोज़ख ख़रीद करे वरिती आहे ऐं जन्नत जी ख़ुशबू उनखे नसीब बि न थींदी। त नाज़रीन, असां हिन माह मुबारक रमज़ान जंहिं में ख़ुदावंद आलम असांखे इहा सआदत नसीब कई आहे त असां हिन माह मुबारक रमज़ान में पाण खे उन्हनि गुनाहनि खां परे रखूं जंहिं में ख़ुदावंद आलम जी गज़ब ऐं नाराज़गी शामिलु आहे। ऐं उहे जेके हुक़ूक़ ख़ुदावंद आलम पंहिंजा असां ते वाजिबु कया आहिनि ऐं पंहिंजे बंदनि जा, त असां उन्हनि खे दिक़त सां अदा कयूं ऐं उन्हनि खे गौर फ़िक्र सां ध्यान सां उन्हनि खे अदा कयूं त जीअं उन्हनि में काई कोताही न रही सघे। त नाज़रीन, हिन प्रोग्राम जे आख़िर में असांजी इहा ई दुआ आहे त ख़ुदावंद आलम असां सभिनी मोमिननि खे ऐं मोमिनाणियुनि खे पंहिंजा ऐं पंहिंजे बंदनि जा हुक़ूक़ अदा करण जी तौफ़ीक़ इनायत करे ऐं उन्हनि जे हक़ जो ख़्यालु रखण जी तौफ़ीक़ इनायत करे। उन सां गॾो गॾु ख़ुदा खां इहा ई दुआ आहे त असांखे हिन माह मुबारक रमज़ान जा रोज़ा रखणु, हिननि जूं दुआऊं ऐं नमाज़ूं पढ़ण जी तौफ़ीक़ इनायत करे।
नाज़रीन, असांजो अॼु जो प्रोग्राम हिते इख़्तिताम ते पहुची वियो आहे। असां नेक्स्ट प्रोग्राम में हिकु नए मौज़ू सां तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदासीं। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।